मेरी तुझ मेरी। दोस्तों वॾी ख़ुशख़बरी अची चुकी आहे। पंहिंजा वेरी जो प्रोमो अची चुको आहे। 1 दिसंबर ते पंहिंजा वेरी ड्रामे जी स्टार्टिंग आहे। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे यको लगातार ॿुधाए रहियो हुउसि त हिन महीने हीउ महीनो खुटण वारो आहे। नेक्स्ट महीने में हिन जी स्टार्टिंग थींदी। बिल्कुलु हाणे 1 तारीख़ ते दिसंबर जी 1 तारीख़ ते पहिरियों एपिसोड ईंदो पंहिंजा वेरी जो। छो त हिन जो गानो बि अची चुको आहे ऐं हिन जो एंट्रो बि अची चुको आहे। पंहिंजा वेरी ड्रामे जो जेको एंट्रो हूंदो आहे ऐं हिन में बिल्कुलु क्लियर हाणे थी वियो पंहिंजा वेरी 1 तारीख़ ते हलंदो। दोस्तों हाणे 4 ॾींहं बचा आहिनि लॻभॻि, ॿियो एतिरो टाइम न आहे। ऐं जेका नाज़रीन पंहिंजा वेरी ड्रामे जी इंतज़ार में हुया उन्हनि जे लाइ ही वरी ख़ुशख़बरी आहे। पंहिंजा वेरी ड्रामो दोस्तों 1 दिसंबर ते शाम 7:15 ते हलंदो, जंहिंमें हफ़्ते में 5 एपिसोड ईंदा ऐं 5 एपिसोड हर हफ़्ते हलंदा पंहिंजा वेरी ड्रामे जा। छो त हीउ मेगा सोप सीरियल आहे, इन जे करे इन जा हफ़्ते में 5 एपिसोड हलंदा। ऐं दिसंबर यानी 2026 जो आख़िरी महीनो ऐं 2025 जो आख़िरी महीनो, सॉरी दोस्तों, 2025 जो दिसंबर आख़िरी महीनो आहे। पोइ वरी 26 बि ईंदो जनवरी में। हिन आख़िरी महीने में इन जी स्टार्टिंग आहे। पोइ लगातार ही ड्रामो हलंदो रहंदो। इन ख़ुशी में लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।